करमपुर बरसात ठुल 20 सेक्शन थाने जी हद गोठ अमल खान जाफरी वटे मोटर सवार बिन हथियारबंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते गोठ ताजमंद बंगलाणी वासी गोठाणे जावेद पुट इस्लाम बंगलाणी खां 2024 सीडी मोटरसाइकिल फुरकण जी कोशिश मज़ाहिमत ते गोठाणे हथियारबंदनि जे हथियार ते कब्ज़ो करे वरितो। फौरन गोठाणे खे तशद्दुद जो निशानो बणाए पंहिंजो हथियार पंहिंजे कब्ज़े में करे मोटरसाइकिल छॾे फ़रार थी विया। इतला ते बंगलाणी बिरादरी जा गोठाणा वरी तइदाद में वाक़ई वारे हंधि पहुता। फुर खां बची वियल गोठाणे जो वधीक छा चवणो अचो त हुन जी ज़बानी ॿुधूं था। हिते हुयो जबार जे ॻोठ में हिते माण्हू खे गॾे आहिनि। वरी हिते हुयो राहक बि वेठा आहिनि कंहिंजा रफ़ीक जा। हिते आयो अॻ में मोटरसाइकिल हयसि त वरी हिते वरी घणा हथियारबंद ॿ हुया, ॿियनि खे हथियार हुयो भाई मोटरसाइकिल ते भाई हिकु मोटरसाइकिल भाई मोटरसाइकिल ते ना मां बि मोटरसाइकिल में था हो भी मोटरसाइकिल जे मोटरसाइकिल फुरकण जी कोशिश हा फुरकण वो फुरकण न ॾे मां न ॾिनोमांसि। पोइ मिशन खे सट ॾिनोमांसि खसियोमांसि। पोइ वरी उहो वेठो हुयो मोटरसाइकिल जे मथां। उहो चयो आहे त ॾेसि, वरी हो चयो आहे त भई छॾेसि हाणे बंगलाणी न ॾींदो। मां चयो मां इस्लाम जो पुटु आहियां, ताज मोहम्मद ॻोठ वेठो आहियां, मोटरसाइकिल न ॾींदो मार त सदामांसि। चौकी है चौकी गोठ पे अचनि था विड़िया सही तो हा विड़िया बि साईं हिते धक लॻा आहिनि। अच्छा